समुंड जे सेवीन समुंड जी सेवा कर। समुंड जी सेवा माना समुंड खेड़ शिकार कर। समुंड जो जेको धन आहे उहो इंसान ज़ात जे लाइ, ऐं इंसान ज़ात वटि उहो पहुचंदो या इंसान ज़ात जी सेवा आहे। नतीजो चए थो समुंड जे सेवीन माणिक तनी मेड़िया, चिलड़ जे चूसीन सांगोटाई सुचियूं। तव्हां पुछियो आहे त वॾु माणपाई जो मयार छा आहे? वॾो माण्हू कहिड़ो आहे, नंढो माण्हू कहिड़ो आहे? हीअं त हर को माण्हू पंहिंजो पाण खे वॾो सम्झे, नंढो केरु आहे कोन, सभई वॾा माण्हू आहिनि। उन जे करे असीं हाणे ॿिया तव्हांखे फ़िल्सफ़ा ॿुधायूं, फलाणो हीअं थो चवे, फलाणो हीअं थो चवे। जिन जा तमामु वॾा माण्हू आहिनि, तमामु वॾियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, तमामु घणियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। ऐं थी सघे थो असीं बि जेको आहे उहे ॻाल्हियूं पढ़ी असीं बि पंहिंजियूं ॻाल्हियूं करे तव्हांखे ॿुधाए वञूं हलिया। अलाए पोइ उन्हनि मयारुनि खे तव्हां मञो अलाए न मञो। तंहिं करे पाण इहो फ़ैसिलो कयो आहे त लतीफ़ साईं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मामलनि जे बारे में जेके मयार क़ाइमु कया, उन्हनि खे जेको आहे पहिरीं सम्झूं था, ॾिसूं था उहे जेके वॾ माण्हुपाई जा मयार असां कहिड़ा ठाहिया आहिनि, दुनिया कहिड़ा ठाहिया आहिनि, माण्हुनि कहिड़ा ठाहिया आहिनि, फ़िलासफ़रनि कहिड़ा ठाहिया आहिनि। लतीफ़ साईं वॾे माण्हुनि जा, छो त असां हींअर जंहिं क़िबलो अची जॾहिं लतीफ़ साईं खे कयो आहे कि आख़िरी इहो ई सहारो, जंहिंजो नज़रियो, जंहिंजी फ़िलासफ़ी, जंहिंजो अखर, जंहिंजो वखर, जंहिंजो वड़ असांखे बचाए सघे थो, त अचो त उनखे सम्झण जी कोशिशि कयूं। लतीफ़ साईं जेको आहे असांखे पढ़ियो ओड़ो ऐं समुंड, ओल्ड मैन एंड द सी, ऐं ओड़ो ई ॼण जेको समुंड ई पढ़ूं था, जंहिं श्री राग था पढ़ूं त ईअं ई थो लॻे त इंसानु आहे ॼण उहो जेको ॿेड़ी आहे, ऐं जेको दुनिया आहे उहो दरिया आहे। तंहिंजे करे इहो बैत था पढ़ूं जंहिंमें लतीफ़ साईं जेको दुनिया खे दरिया से, दुनिया सभु दरिया को तारू तंहिंमें, हिकिड़ी लहर लोभ जी वियो आतशी ओड़ा, खे सदको करे साह तरी विया आहिनि तार मां। ऐं सम्झां थो त इन ॻाल्हि खां पोइ ॻाल्हि त ॾाढी चिटी थी वई हली त शाइर आहिनि, उन्हनि शाइरनि जा पंहिंजूं तमसीलूं उन्हनि जूं आहिनि। हाणे हीअ जेको आहे तमसील जेका असां ॾाढी ख़ूबसूरत आहे त असीं जेको आहे ॿेड़ी आहियूं ऐं हीअ दुनिया समुंड आहे, दरिया आहे, असीं हुन में तरूं था पिया, पर उन में को तरंदो, को पार पहुचंदो। माण्हू जो मतिलबु इहो आहे त के वॾा माण्हू जेके हूंदा ऐं तारू माण्हू हूंदा उन्हनि जा मयार कहिड़ा हूंदा। ऐं छो इहो ई आउं सम्झां, हर माण्हू चाहे थो त आउं वॾो माण्हू थियां, पर वॾो माण्हू रुॻो चवण सां या रुॻो सॾु करण सां न थींदो। लतीफ़ साईं हिकिड़ा मयार थो ठाहे, चए थो त कर समूंड सेवा हाण, कर समूंड सेवा हाण, माणिक मोती ते लही। जेकॾहिं तूं माणिक मोती लहण थो चाहीं त हाणे समुंड जी सेवा कर। चई मथे चिलड़ चोड़ीअ वेह जिम वॾाण। चई जेके नंढड़ा जेके दोहा आहिनि, ऐं उते जेको आहे तूं वेठो आहीं, नंढड़ो खॾुनि खोॿुनि ते वेठो आहीं, उते जेको चिलड़ जेके ढेंढ वेठे चूसी, इहो जेको आहे सो वॾु माण्हुपाई जो मयार न आहे, हंज हिते न वेंदा आहिनि। चइसि ॾेई ॾेॾरियूं ॾाण कॾहिं सुकी वेंदे सेग में। चई इहो जेको नंढो जेको पाणी जेको आहे, इहे जेके दुॿा जेके आहिनि, इते कुझु बि कोन्हे, इते तोखे सुकी वेंदो हलियो ऐं तोखे ॾेॾरियूं जेको आहे तोखे जेको आहे अची वेंदियूं वात में। तंहिंजे करे लतीफ़ साईं उन इंसान खे चवे थो त समुंड जे सेवीन, सॼी दुनिया जेको आहे समुंड, इन जी सेवा करे, उनजी ख़िदमत करे, उनजी पूॼा करे, उनखे खेड़ियो, इनखे इन मथां फ़ाइदा वठो हिन मथां। चई समुंड जे सेवीन माणिक तनी मेड़िया। चई माण्हू उहे मेड़ींदा जेके पोरियो कंदा, जेके समुंड जी सेवा कंदा। चई चिलड़ जे चूसीन, चई चिलड़ जे चूसीन त सांगोटाए सुतियूं। पोइ उन्हनि खे कोॾ मिलंदा, उन्हनि खे सुतियूं मिलंदियूं, इहे सिपियूं मिलंदियूं, ॿियो उन्हनि खे कुझु बि कोन मिलंदो। चई वेह से विसारे चॾा जे चिलड़ जा। चई जेकॾहिं तूं चाहीं थो त तोखे जेको आहे हीरा मोती ऐं जवाहर मिलनि, ऐं तूं जेको आहे वॾो माण्हू लेखिजी, तूं जेको आहे ॾातार लेखिजी, त पोइ हीअ जेके चिलड़ जा जेके इहे जेके चॾा जेके आहिनि,
ऐं जेके खॾूं ऐं जेके खोबा आहिनि इहे विसारे छॾ। तंहिं कर साॼाह समुंड सी, तंहिं कर साॼाह समुंड सी जो लख लहरियूं ॾे। कि अबरा सबरा जेके ही जेके आहिनि ऐं जेके नंढड़ा नंढड़ा जेके सखी उन्हनि वटि वञो वेही उन्हनि वटि, उहे तोखे छा ॾींदा? चई अहिड़े के माण्हू वटि वञे जेको समुंड हुजे, जेको खुटे ई न। चई कर साॼाह समुंड सी जो लख लहरियूं ॾे। तोखे छा खपे? तोखे चई उन वटि छा आहे? दर उन लख लहरियूं आहिनि उन वटि। जेका शइ तूं तलबींदे उहा शइ तोखे मिलंदी। तुंहिंजो पंधु परे, चई तुंहिंजो पंधु परे तोरी करे कोन को। चई समुंड कीअं न सुकनि। हाणे ही वॾो माण्हू हिकिड़ो को माण्हू आहे, हाणे उनजो हिकिड़ो मयार पियो ठाहे त भई फलाणो माण्हू जी डेप्थ छा आहे, या हू केतिरो अमीक आहे, हुनजी उमक केतिरी हुनजी आहे। त हाणे उन माण्हू जो हिकिड़ो मयार पियो ठाहे उनजो। लतीफ़ सां चए थो समुंड कीअं न सुकनि। चई समुंड सुकंदो आहे? लाज़मी आहे त माण्हू आहे, उहो वॾो माण्हू आहे, उहो सुठो माण्हू आहे, उहो ॾातार आहे, त उन्हनि जो पहिरियों जेको गुण इहो हुअणु खपे त उहो सदा साओ हुजे। उहो सदा साओ हुजे, उहो सुकारियल हुजे, ऐं उहो सदा जेको आहे सो वहियो हुजे, उहो शाहूकार हुजे। माना असुलु ॻाल्हि इहा पियो करे त समुंड कीअं न सुकनि, कोड़ीअ जे काओ थिए। माना केतिरा दफ़ा बि हू काओ ॾेई वञे समुंड, समुंड लाथ त ॾींदो आहे, काओ त ॾींदो आहे, पर उहो चुकंदो न आहे, उहो ख़तमु कोन थींदो। चई केतिरा दफ़ा बि फर्ज़ु करे हिकिड़ो माण्हू आहे, उनखे अलाए केतिरियूं तकलीफ़ूं आयूं, हुनजी ॼाओ आहे ती जेको आहे सो हुन सूरनि जे हुन समुंड में जेको आहे सो हुनखे उछले छॾियो अथनि। पोइ मूंखे मुंहुं पीरनि ॿधी विधो ॿार में उभा ईअं चवनि मच्छर पांड पुसा ईअं। जंहिं अहिड़े अहिड़े डिसिप्लिन तहत हिन समुंड में हले पियो, उन पाणी में बि रहे थो, उहो पाणी बि उहो कोन थो पीए उहो। हाणे हीअ उन माण्हू जी डेप्थ थो ॿुधाए लतीफ़ साईं, उन माण्हू जी उमक थो ॿुधाए त वॾा माण्हू जेके आहिनि, वॾे माण्हू जो मयार इहो आहे त केतिरो बि ॾुखियल अची वञे हलियो, केतिरियूं बि तकलीफ़ूं अची वञनि, केॾो बि जेको आहे सो ॾुखिया ॾींहं अची वञनि, पोइ बि जेको आहे सो उहो माण्हू काणो न थिए, उहो माण्हू लांझो न थिए, उहो माण्हू करलाड़ो उहो न थिए। चई पाणीअ सी पेख कयो तेला वणझा। चई जेके वणझारा आहे न, उन्हनि पाणी सां जेको हीउ पेख कयो आहे, पाणी सां जेका हीअ मिटी माइटी जेका कई आहे, जेका दोस्ती कई आहे, हरूमूर कान कई आहे। चई पाणीअ सी पेख कयो तेला वणझारनि, चई लालू से लहनि, चई लालू से लहनि जनी सेवियो समुंड खे। माना लतीफ़ साईं जो चवे त जेको माण्हू हिन समुंड सां दोस्ती रखंदो, जेको हिन पाणी सां दोस्ती रखंदो, छो त पाणी ज़िंदगी आहे, लेकिन पाणी न हूंदो त जेको आहे सो ज़िंदगी किथां जेको आहे सो जनमु वठंदी। पर उन में हिकिड़ो मयार थो ॿुधाए त जेकॾहिं तव्हीं के चङा सघारा माण्हू थिया, तव्हीं जेकॾहिं सुचेत थिया, तव्हीं जेकॾहिं सुखिया थिया, त तव्हीं थींदव हंज। त जेकॾहिं तव्हीं सुखिया न बि थिया, त जेकॾहिं कंग थी विया या बघ थी विया त बि तव्हांखे मच्छी मिलंदी पई। पर असुलु ॻाल्हि आहे त माण्हू जी वॾो माण्हू पाए जो मयार अहिड़ो आहे त माण्हू खे हंज थियणु खपे। कि लालू से लहनि, माना जेके हीरा मोती ऐं लालू केरु लहंदो? लालू से लहनि जनी सेवियो समुंड खे। समुंड जी जेके सेवा कंदा, लतीफ़ साईं चवंदो वखर सो विहार जो हुत खटे हित सां। इन्हनि बैतनि ते पोइ अॻिते ॻाल्हाईंदासीं, अॻितां रुॻो बैत ॿुधी छॾियो त हीउ हिकिड़ो बैत जेको आहे सो बाक़ाइदा हिकिड़ो किताबु लहणे थो, हिकिड़ो मज़मून लहणे थो। चवंदो वखर सो विहार जो हुत खटे हित सां आंदो, चई वेचींदे विलात खे ज़रो न थिए ज़ा। त पोइ चवे थो सामूंडी, असांजे नाले पियो चयो त सामूंडी संजाए माटी न पवई मकड़ी। चई इहा जेका तुंहिंजी मकड़ी आहे, इहा जेका असांजे माटी में कान पवंदी। तंहिंजे करे जेको आहे तूं जेको आहे सभ खां पहिरीं अहिड़ो वखर विहार, वखर सो विहार जो पए पुराणो न थिए। चई वेचींदे विलात में ज़रो न थिए ज़ा, साईं साका हड़ हलाए आगह जंहिंजे उगाई। तव्हां आगह जंहिंजे उभाई, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांजी जेका मजलिस में आया, तव्हां लतीफ़ साईं जे स्कूल में आया। हीउ लतीफ़ साईं जो स्कूल आहे ऐं इहो जेसिताणी हयाती आहे तेसिताणी तव्हांजे हवाले आहे। बेटा तव्हांखे लतीफ़ कबीर ऐं दुनिया जहान जा फ़क़ीर जेके आहिनि, उन्हनि जूं लोलियूं तव्हांखे ॿुधाईंदासीं, उन्हनि जूं ॿोलियूं तव्हांखे अञा तव्हांखे ख़लीफ़ो नबी बख़्श ॿुधाईंदासीं।
अयाल ॿुधाईंदासीं तव्हांखे। पर इहो हाणे ईंदासीं पंहिंजो यूट्यूब ते, पंहिंजो जेको अंब गोपाल जेको ऑफिशियल आहे उते ईंदो त पोइ जेको आहे पाण उते इलाही जेको आहे खुली खुलियूं ॻाल्हियूं करे सघंदासीं ऐं दुनिया सां गॾिबासीं। ऐं हिकिड़ी जंग आहे, हक़ ऐं बातिल जी जंग आहे, इहा सदाईं हलंदी जेसि ताईं हिते हिन दुनिया ते अमन अमान थिए, हिते जेको आहे सारंग हिते वसे ऐं सभई माण्हू ख़ुशि थियनि, पखी पखण ख़ुशि थियनि, ऐं तॾहिं ई तव्हांजी जंग थिए। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। इहे वॾे माण्हू पंहिंजा मयार अञा बि वॾनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाइबियूं ऐं लतीफ़ साईं जेके ॻाल्हियूं जेके क्रिएट कयूं उहे बि तव्हांजी वॾी महिरबानी।